दादू जी अदालत में रुबाब चांदियो जे 3 घर भातनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 14 जून ताईं मुलतवी करे छॾी। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट दादू जी अदालत में केस जी ॿुधणी थी। उमे रुबाब चांदियो कोर्ट ॿाहिरां ॻाल्हाईंदे चयो त केस तक़रीबन मुकमल थी चुको आहे। पुरउमीद आहियूं त अदालतूं इंसाफ़ कंदियूं। संदसि चवणो त मुंहिंजे बीहण खां पोइ पूरी सिंध में सरदारी निज़ाम ख़िलाफ़ माण्हू रोडनि ते निकिता आहिनि। उमे रुबाब चांदियो जो चवणो हो त सरदारनि ख़िलाफ़ मथे ते कफ़न ॿधी निकिता आहियूं, बीठा आहियूं ऐं मुंहुं ॾींदासीं। इहा अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त दादू जी अदालत में उमे रुबाब चांदियो जे 3 घर भातनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 14 जून ताईं मुलतवी कई वई आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट दादू जी अदालत में केस जी ॿुधणी कई। उमे रुबाब चांदियो कोर्ट ॿाहिरां ॻाल्हाईंदे चयो त केस तक़रीबन मुकमल थी चुको आहे। उमीद आहियूं त अदालतूं इंसाफ़ कंदियूं। संदसि चवणो त मुंहिंजे बीहण खां पोइ पूरी सिंध में सरदारी निज़ाम ख़िलाफ़ माण्हू रोडनि ते निकिता। उमे रुबाब चांदियो जो इहो बि चवणु आहे त सरदारनि ख़िलाफ़ मथे ते कफ़न ॿधी निकिता आहियूं, बीठा आहियूं ऐं मुंहुं बि ॾींदासीं। दादू जी अदालत उमे रुबाब चांदियो जे 3 घर भातनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 14 जून ताईं मुलतवी करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर रियाज़ वली चांडियो खां। रियाज़ वली चांडियो, आगाह कजो ॿुधणी जे हवाले सां। जी बिल्कुल। उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली करवाड़ जी अदालत में थी। अदालत ॿुधणी जेका आहे 14 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेर बाब चांडियो, फरियादी परवेज़ चांडियो, वकील सलाहुद्दीन पवार सां गॾु अदालत पहुता। इल्ज़ाम हेठि आयल पीपीए एमपीए सरदार अहमद चांडियो, एमपीए बुरहान खान चांडियो, उन वक़्तु एसएचओ करीम चांडियो ऐं जवाबदार सत्तार चांडियो अदालत में पेश थिया। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार ज़ुल्फ़िकार अली गौर मुर्तज़ा सिकंदर चांडियो खे जेल पुलिस जेको आहे अदालत में पेश कयो। टीड़े क़त्ल केस में फरियादी दुरपाला जी दरख़्वास्त ते डीएसपी हैदराबाद मोहम्मद अयूब दुरानी सां बयान रिकॉर्ड करण वारी दरख़्वास्त समेत 2 दरख़्वास्त में अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे जेका आहे अदालत ॿुधणी 14 जून ताईं मुलतवी कई आहे। अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाइंदे उमेर बाब चांडियो जो चवणु हुयो त केस तक़रीबन मुकमल थी चुको आहे। बाक़ी ॿिन्ही पार्टियुनि जे वकीलनि जा आर्गुमेंट थियणा आहिनि। पुरउमीद आहियूं ऐं यकीन आहे त अदालतूं इंसाफ़ कंदियूं। हिन चवणो हुयो त मुंहिंजे बीहण खां पोइ पूरी सिंध में सरदारी निज़ाम ख़िलाफ़ माण्हू रोडनि ते निकिता आहिनि ऐं चयो त सरदारनि ख़िलाफ़ असां सिर सां कफ़न ॿधे निकिता आहियूं ऐं बीठा आहियूं ऐं इंशाअल्लाह मुंहुं ॾींदासीं ऐं कातिरनि खे ज़रूरु सज़ा मिलंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी रियाज़ वली चांडियो तफ़सील ॾियण लाइ।